अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हिकिड़ी खुफ़िया ख़बर ऐं राज़ वारी ख़बर तव्हांखे मां ॾियणु चाहियां थो। सो असांजा घोटकी जा बहितरीनु एक्टर हिते मौजूदु आहिनि। हिकु जो नालो आहे फ़क़ीर इलाही बख़्श सावंत साहब ऐं ॿियो जो नालो आहे बगन शान। उहे हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि करे रहिया आहिनि। इहा राज़ जी ॻाल्हि तव्हां बि ॿुधो ऐं मां बि ॿुधां। तरस फ़क़ीर, तरस 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 छो बा आवाज़ न पियो अचे। चश्मो लाया को मन ॿुधण में अचे बा। हा बोड़ो बा समझे बा अबा चश्मो पातल हुयो न पियो सम्झ में अचे। अब असुल ॻाल्हि इहा आहे ऐं मां तोखां राज़ जी ॻाल्हि इहा पुछणु थो चाहियां ऐं त तूं अॼु ताईं घणनि फिल्मनि में कमु कयो आहे? हा फ़क़ीर साईं, हिकु 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 पंज पंजो टे 15 न साईं। 15 में 2 विया, बाक़ी 8 टिनि में कयो थो मां बा। हा बा बिल्कुलु ई। मूंखे इहो ॿुधाए त तोखे कहिड़ो किरदारु उन सभिनी में पंहिंजो वणियो? साईं मूंखे किरदारु जेको न हथियार खणी बैदा थी, अॻियों पुलिस पोयों चोर, उहे किरदार बि न साईं कुझु न थी, उहे नथा वणनि। पोइ ॿिया वणी था जो पुलिस पाण लिकी ईंदो आहे चोरनि खां, उहे वणंदा थी। कंहिंखे न राज़ जी ॻाल्हि आहे। राज़ जी ॻाल्हि थी। मूंखे इहो ॿुधाए त अॼु ताईं तुंहिंजो कहिड़ो किरदारु रहिजी वियो आहे ऐं जेको माना तुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश हुजे त ही किरदारु मां कयो? फ़क़ीर साईं सची ॿुधायां, नाराज़ न थींदे? पर नाराज़ थींदुमि जॾो तूं मुंहिंजो पियो मारियो। अबा ॿुधायां, मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में बि नथी अचे, मां छा ॿुधायां? अड़ी बोड़ो बि सम्झे मां चङो जे सम्झ में न आए, जे सम्झ में अचे या त सॼी राति निंड ई न करे आ। शोभा मां वरी चश्मो पायां जा? पाए पाए। हा बा हाणे मां सम्झां थो। तरस फ़क़ीर तरस, चश्मो लाइण दे, वरी नथो ॿुधां। अब इहा ई त ॻाल्हि आहे न, इन चश्मे में ई मुंहिंजे ख़्याल में वॾो राज़ आहे। ऐं मूं तोखां इहो पुछणु पए चाहियो त उहो कहिड़ो किरदारु आहे जेको तोखां रहिजी वियो आहे ऐं तुंहिंजी दिली ख़्वाहिश हुजे त ही किरदारु मां कयां? सॼी फिल्म में इहा ई मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मुंड खां वठी एंड ताईं मां ई हुजां। हा भा। ऐं ॿिया केरु न हुजनि, ऐं छड़ो तोड़ा हुजनि ऐं बुत हुजनि, उन्हनि खे पियो ठौशार फ़क़ीर साईं ॻाल्हि इहा ई आहे, न मूंखे अहिड़ो कमु मिलंदो न मां कंदुमि। त पोइ इहा ई राज़ जी ॻाल्हि आहे। वाह 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 वाह, गुड रे गुड। ऐं वॾो अदाकार उहो पाण डॉक्टर न आहे, डॉक्टर न साईं, डायरेक्टर जाई। अब्दुल फताह छंगड़ OGDC जो मालिक आहे। OGDC जो। उनजी फिल्म में असुल कमु करण जो मज़ो ई कुझु ॿियो अथई। हा बाबा। अब उहो पाकुड़ा खाराईंदो आहे छा? पाणी पुख ते कंहिंखे छा खाराईंदो?